अॼु असां सेटीअ जी सफ़ाई कढी आहे ऐं सॼा ट्रपड़ कढी ॿाहिरि रखिया आहिनि, वरी हर साल वांगुरु उगी करे अंदरि रखंदासीं। अहिड़ा ट्रपड़ जेका 10 सालनि खां उगी उगी वापसि था रखूं ऐं हर साल मां ससु खां पुछंदी आहियां की इनजो छा कयूं, त ॾिसो छा जवाबु मिलंदो आहे। रुको जरा, मम्मी हे खाओ पीओ आहे, हिकु पासे दॿो हिकु पासे पाणीअ जो, हिनजो छा कयूं? इहो रख न, पिकनिक ते हलंदासीं त कमु ईंदो। अलाए कहिड़ी पिकनिक ते हलंदासीं, अॼुकल्ह जॾहिं बि पिकनिक ते वेंदा आहियूं त चवंदा आहियूं डिस्पोजेबल खणूं ते उछले चऊं, पर अलाए कहिड़ी पिकनिक लाइ हे पियो आहे 10 सालनि खां। अल्लाह मम्मी जूसर, असांखे 2 जूसर अॻु में ई आहिनि, वरी हिकिड़ो ॿियो बि जूसर सेटीअ मां निकितो त छा कयूं हिनजो, ॾेई छॾूं? अरे रख न, कंहिंखे गिफ्ट ॾेई छॾींदासीं। गिफ्ट ॾेई छॾींदासीं? कंहिंखे गिफ्ट ॾींदासीं? 10 सालनि जो झूनो कंहिंखे बि न ॾींदा आहियूं, ख़बर आहे, तॾहिं बि रखणो आहे उगी पुगी। ऐं मम्मी हॉट पॉट स्टील जो कढूं? न अरे पिया आहिनि न, उहे त इहो थियनि पोइ कढंदासीं। पुराणा त थी विया आहिनि मम्मी। न न हलनि था अञा। हलनि था अञा? हा रखो रखो, सांडे सांडे रखो।